ॾिसो ॻाल्हि इहा आहे त 12 अप्रैल जेको आहे उहो असां कराची जे अंदरि पंहिंजो सिंधी वजूद रियासत खां क़बूल करण में हीअ रियासत इस्लामाबाद में वेठल हुक्मरान, पिंडी में वेठल इस्टेब्लिशमेंट जा माण्हू, कराची में वेठल मुख़्तलिफ़ नस्ल परस्त दहशतगर्द माण्हू उहे सम्झनि था त कराची में त सिंधी आहिनि ई कोन, कराची में सिंधियुनि जो छा बि MQM हूंदी, PTI हूंदी ऐं इहे वाना वज़ीरिस्तान जा माण्हू हूंदा, उहे ई थींदा। बाक़ी थोरो घणो 5-10% पीपल्स पार्टी आहे। असां चऊं था पीपल्स पार्टी हिकिड़ी वफ़ाक़ी पार्टी आहे, उहा सिंधियुनि जे एहसासनि जी तर्जुमान पार्टी। इन करे जॾहिं गवर्नर असांजे गवर्नर हाउस में वेही सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशूं करे, सिंध में नवनि सूबनि ठाहिण जा घुर ऐं मुतालबा करे, उन वक़्तु असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी थी पियो आहे, असांजे लाइ इहो इंतिहाई ज़रूरी थी पियो आहे त असीं पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे वजूद जी मंशता लाइ कराची में लखे इंसान गॾु थियूं। इन करे मूं कराची में हिन गुलशन हदीद में सॼे सिंध जे माण्हुनि खे अपील कई आहे ऐं उमेदु आहे त 12 अप्रैल ते असां लखे इंसान गॾु थींदा।